टाइप्स ऑफ सॉइल। छा तव्हां ॿुधाए सघो था ही छा आहे? छा हिते ॿूटा थी सघनि था? हिते ॿूटा नथा थी सघनि छो त ही मिटी ॾाढी ख़ुश्क आहे ऐं इन में ॿूटे जी नशो नुमा लाइ ज़रूरी ग़िज़ायतूं मौजूद न आहिनि। मिटी यानी ज़मीन जा कुझु क़िस्म हूंदा आहिनि जीअं त सैंड, क्ले, लोमर, सिल्ट। ज़मीन जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि खे आसानीअ सां समुझाइण लाइ असां टिनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदासीं। 1. इन में हवा जमा थिए थी या न। 2. हिन में पाणी अब्ज़ॉर्ब यानी जज़्ब थिए थो या न। 3. ऐं हिन में ॿूटा थियण लाइ ज़रूरी ग़िज़ायत मौजूद आहे या न। वारी ऐं वारीअ वारी मिटी घणो करे रेगिस्ताननि में थींदी आहे। वारीअ में 1. हवा आसानीअ सां जमा थी वेंदी आहे। 2. पाणी जमा थियण बजाए तेज़ीअ सां गुज़री वेंदो आहे। 3. ऐं ॿूटा थियण लाइ ज़रूरी ग़िज़ायत मौजूद नाहे हूंदी। क्ले यानी चीकी मिटीअ में हवा घटि जमा थींदी आहे छो त हिन में पाणी जमा थी वेंदो आहे ऐं ॿूटा थियण लाइ ज़रूरी ग़िज़ायत मौजूद हूंदी आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त ठिकर जा थांव जीअं त पॉट्स ऐं पिचर्स ऐं स्कल्पचर्स यानी मुजस्मा कहिड़ी मिटीअ मां ठाहिया वेंदा आहिनि? जी हा, चीकी मिटी यानी क्ले मां ठाहिया वेंदा आहिनि। अहिड़ी तरह सिल्ट अहिड़ी मिटी आहे जंहिंमें हवा आसानीअ सां जमा थी वेंदी आहे, पाणी रुकिजी वेंदो आहे पर ज़रूरी ग़िज़ायत मौजूद नाहे हूंदी। ऐं आख़िर में लोम अहिड़ी मिटी थींदी आहे जंहिंमें हवा आसानीअ सां जमा थी वेंदी आहे, पाणी रुकिजी वेंदो आहे ऐं ॿूटनि लाइ ज़रूरी ग़िज़ायत मौजूद हूंदी आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त ॿूटनि खे वधण लाइ सभ खां बहितरीन ज़मीन कहिड़ी आहे? जी हा, लोम। छो त हिन में ॿूटनि लाइ ज़रूरी ग़िज़ायत ऐं हवा ऐं पाणी जज़्ब करण जी सलाहियत मौजूद हूंदी आहे। हर ज़मीन कंहिं न कंहिं कम ईंदी आहे। इहो मालूम करियो त सैंड ऐं सिल्ट जी मदद सां असां छा करे सघूं था।